बहार जे मेले जी सॼे शहर में वाखाण आहे। सॼे शहर खां ॿार ऐं वॾा माण्हू मेलो ॾिसण आया आहिनि। मेले में लुत्फअंदोज़ थियण लाइ मज़ेदार सवारियूं ऐं चटपटे खाधनि जा स्टॉल, दुकान, जादूगर ऐं ॿियूं केतिरियूं ई रांदियूं आहिनि जेके ॿारनि ऐं वॾनि माण्हुनि ॿिन्ही लाइ तफ़रीह जो मर्कज़ बणियल आहिनि। मेले में 15 झूला आहिनि ऐं उन्हनि मां 3 over 5 मेरी गो राउंड आहिनि। छा तव्हां ॿुधाए सघो था त हिननि सवारियुनि में केतिरियूं मेरी गो राउंड सवारियूं आहिनि? कुल 15 राइड्स आहिनि। 3 upon 5 खे ॼाणण जे लाइ असां 15 राइड्स खे 5 ग्रुप्स में तक़सीम कंदा आहियूं। हाणे 3 ग्रुप्स जी राइड ॻणियूं था। ही 9 राइड्स आहिनि। हिन लाइ मल्टीप्लिकेशन ऑफ फ्रैक्शंस कंदासीं। 15 सवारियुनि खे 3 over 5 सां ज़र्ब कंदासीं। 15 होल नंबर आहे, हिन खे पहिरियां फ्रैक्शन में तब्दील कंदासीं। 15 जे हेठां 1 लिखी छॾींदासीं जेको हिन जो डिनोमिनेटर थी वेंदो। 15 upon 1 होल नंबर जे बराबर आहे। होल नंबर खे फ्रैक्शन में तब्दील करण सां असां न्यूमिरेटर्स ऐं डिनोमिनेटर्स खे आसानीअ सां ज़र्ब करे सघंदासीं। हाणे 15 जेकी न्यूमिरेटर आहे हिन खे 5 डिनोमिनेटर सां सिंप्लीफाई कंदासीं। 5 ज़र्ब 3 15 थींदा। हाणे पहिरियों फ्रैक्शन 3 over 1 रहिजी वेंदो ऐं ॿियो फ्रैक्शन 3 over 1 बि रहिजी वेंदो। ॿिन्ही न्यूमिरेटर्स खे ऐं ॿिन्ही डिनोमिनेटर्स खे ज़र्ब कंदासीं। जवाब ईंदो 9 over 1। 9 over 1 जो मतलब आहे 9 होल नंबर। मेले में 9 सवारियूं मेरी गो राउंड आहिनि ऐं चटपटे खाधनि जा स्टॉल त सभिनी खां घणा पसंदि कया था वञनि। एतिरी रश! खाधनि जे स्टॉल मां 2 over 3 चणनि जे चाट जा स्टॉल आहिनि। हिन चणा चाट जे स्टॉल में 1 over 2 स्टॉल ते गोलगप्पा बि विकामजी रहिया आहिनि। त ॿुधायो केतिरा स्टॉल गोलगप्पे जा विकिणी रहिया आहिनि? ॿिन्ही फ्रैक्शंस खे ज़र्ब करे ॾिसो त 1/3 खाधे जा स्टॉल गोलगप्पा विकिणी रहिया आहिनि। तमामु मज़ेदार। ऐं मेले में मज़ेदार रांदियूं बि आहिनि। बाल वारी रांदि, रिंग थ्रो रांदि, शूटिंग रांदि, निशानो लॻाइण वारी रांदि ऐं ॿियूं बि केतिरियूं ई रांदियूं। मेले जे रांदियुनि में 7 over 12 रांदियुनि मां बाल खे उछलाइणो आहे ऐं उन्हनि बाल रांदियुनि मां 6 over 7 बाल सां बोतल खे केराइण वारियूं रांदियूं आहिनि। त ॿुधायो केतिरनि बाल रांदियुनि मां तव्हां बोतल खे केराईंदो? वन over 2 अध बाल वारी रांदि मां बोतल केराइणी आहे ऐं ख़बर अथव बोतल केराइण ते हिकु सॉफ्ट ड्रिंक बोतल बि मिलंदी आहे। ये! So get ready, don't miss the carnival.